अवां की खबर पिया उबाड़े वेचो 5 जड़न चे कतल फारे पाके जो घरू बसीर ज़िया लंचार नोटिस वरतो पाके घरू बसीर SSP घोटकी के पाके चे तफसील ऐं मुकम्मल पुलिस कार्रवाई बाबत आगाही ॾियण जी हिदायत कई आहे। घरू बसीर ज़िया लंचार पाके जे ज़िम्मेवारनि खिलाफ़ सख्त कदम खणण जी भी हिदायत कई आहे। घरू बसीर ज़िया लंचार जो चमड़ा हित जवाबदारनि के गिरफ्तार करण लाइ ख़ासि पुलिस टीम मुक़रर कई वञे। अमन अमान ख़राब कंदड़ ऐं कानून खिलाफ़ कम कंदड़ जवाबदारनि के फौरी तौर गिरफ्तार कयो वञे। अवां खे ख़बर ॾियूं पिया उबाड़ू वेझो 5 ॼणनि जे क़तल वारे वाक़े जो घरू बसीर ज़िया लंचार नोटिस वरितो आहे। घरू बसीर SSP घोटकी के वाक़े जे तफ़सील ऐं मुकम्मल पुलिस कार्रवाई बाबत आगाही ॾियण जी हिदायत कई आहे। घरू बसीर ज़िया लंचार वाक़े जे ज़िम्मेवारनि खिलाफ़ सख्त कदम खणण जी हिदायत कई आहे। घरू बसीर ज़िया लंचार जो चमड़ा हित जवाबदारनि के गिरफ्तार करण लाइ ख़ासि पुलिस टीम मुक़रर कई वञे। अमन अमान ख़राब कंदड़ ऐं कानून खिलाफ़ कम कंदड़ जवाबदारनि के फौरी तौर गिरफ्तार कयो वञे। 5 ॼणनि जे क़तल वारे वाक़े जो घरू बसीर ज़िया लंचार नोटिस वरितो आहे। घरू बसीर SSP घोटकी के वाक़े जे तफ़सील ऐं मुकम्मल पुलिस कार्रवाई बाबत आगाही ॾियण जी हिदायत कई आहे।